9 ऐं 10 जे इम्तिहानी पेपरनि दौरान असिस्टेंट कमिश्नर झामनदास ओचितो इम्तिहानी सेंटर जो दौरो करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। असिस्टेंट कमिश्नर तरफ़ां शागिर्दनि खे कापी न करण जी हिदायत खां पोइ शागिर्दनि रज़ाकारनि तौरु मोबाइल फ़ोन जमा कराए छॾिया। लालू रैंक भरिसां वगण थाणे ते मैजिस्ट्रेट अहसन शेख छापो हणी नाहक बांदी बणायल साजिद कल्होड़ो खे बाज़ियाब कराए SHO वगण अनवर अली ब्रोही खे रिकॉर्ड समेत सुभाणे कंबर सेशन कोर्ट में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। कराची जे सरजानी टाउन वारे इलाइक़े में सरकारी ज़मीननि तां कब्ज़ो ख़त्म कराइण दौरान कब्ज़ा माफ़िया जी फायरिंग में KDA एनक्रोचमेंट जो अहलकार नईम गोलियूं लॻण करे क़त्ल थी वियो। पुलिस मूजिबि क़त्ल थियल KDA एनक्रोचमेंट अहलकार जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। गंबट भरिसां पाणी जे वारे तां लुत्फुल्ला जतोई ऐं अरबाब अली भट्टी विच में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो PP MPA नईम खरल जी रिहाइशगाह ते मीर आबिद सुंदराणी, मीर आबिद जतोई, मौज़म खान अब्बासी ऐं ॿियनि जी निगरानी में थी गुज़रियो, जंहिंमें भट्टी बिरादरी ते हिकु खून एवज़ 29 लख ऐं जतोई बिरादरी ते 2 खूननि एवज़ 42 लख ॾंड मुक़ररु कयो वियो, जंहिंखां पोइ ॿिन्ही धुरनि खे खीरखंड कयो वियो। लालू रैंक ऐं भरपासे में वधंदड़ मंशियात सबबि नौजवान नस्ल तबाह थियण लॻो। चोरियूं रोज़ जो मामूल हुअण करे शहरी तबिको परेशान आहे, पर अफ़सोस जो पुलिस नोटिस न वरितो। शहरनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई करे नौजवान नस्ल खे बचायो वञे। गंबट भरिसां टंडो मस्ती में 4 ॾींहं अॻु क़ौमी शाहराह ते कार हादसे में ज़ख़्मी थियल सेशन कोर्ट ख़ैरपुर जो रेडर रियाज़ मोहम्मद लाशारी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। हालाणी भरिसां खानवाहण माइनर में पाणी जी खोट ख़िलाफ़ ॻोठ मोली ॾिनो नागौर जे आबादकारनि ख़ादिम हुसैन नागौर, रहीम बख़्श नागौर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मुतालबो कयो त फौरी तौर ज़रई पाणी जी खोट ख़त्म करे पाणी फ़राहम कयो वञे।